अड़े छोरा ही जो तो हथियार हथ में खयो आहे हलाइण बि तो अथई किथे फायर ॿुधी गई रख दे पुछ पुठीअ ते यार बाबा तू मूंखे छा गिदड़ सम्झो आहे छा? हाँ अड़े मां त चवां थो त शींहं उथी शींहं बबकियूं ॾे बा ओ ॾिस बाबा तुंहिंजो ही शींहं पुट सभिनि खे दुफ करे छॾंदो रुगो गज गोड़े रड़ियूं अथई वाड़े तारा गोल तारा अरे दुश्मन ॿाहिरि जो न घर जो आहे घर जो यार बाबा दुश्मन ॿाहिरि हुजे या घर जो जेको आयो न लिटियल हूंदो। अरे ॿाहिरि दुश्मन खे पाण लटाईंदा तोखे घर जे दुश्मन खे लटाइणो आहे यार बाबा दुश्मन जेकर निशाने ते आयो त पूरो थी वेंदो। पुट जेकर निशाने खां बची वियो न पोइ त पुट तूं ऐं मां ॿई ॼणा निशाने ते हूंदासीं इन करे पहिरियों वार वठिजांइ पहिरियों वार। यार बाबा जेकर न चाकर खान मारिजी वियो त पोइ पोइ त बाबा पंज ई आङुरियूं गिह बि जेकर मारिजी थो वञे त पोइ चाकर खान जी सॼी मिल्कियत ते नौंग वांगुरु फण कढी वेंदासीं फण। यार बाबा जेकर न चाकर खान मो त उन जा वार त खोड़ थी पवंदा असांजा पेर फुपण कोन ॾींदा। अधीअ जे करे अधु मिल्कियत जा वारस असी आहियूं ऐं चाराना इहे सावल वारा वारस आहिनि उन्हनि खे वंटे बि छेड़ींदासीं। यार बाबा ॻाल्हि अहिड़ी थो करी ॼण को असां मिल्कियत ते कब्ज़ो ॼमाए वेठा आहियूं। अड़े अॼु वठो ठा त थिए ई थिए पर जेकॾहिं न थी न त सुभाणे न ॿिए ॾींहुं थींदी। इहो अकबर ख़ान कतई कोन मिलंदो इन चाकर खान जे मथां हमिलो ज़रूरु कंदो हला करे। अकबर ख़ान इन चाकर खान खे पूरो करे छॾींदो पर जेकॾहिं बची बि वियो न त तोखां कोन बची सघंदो। यार बाबा बची त कोन सघंदो पर कॾहिं हथियार हलायो न आहे। हिन पोइ सिधी ॻाल्हि कर न तॾहिं वठ वठा जे चकर में तूं मुंहिंजे मारण जे पुठियो हुई। यार बाबा तू मुंहिंजो दिलि प्यारो बाबो हुई मां तोखे कीअं मारींदुसि इहो थी सघे थो? मां सम्झा थो अचे पियो हलो हलो हलो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा।